नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त ॾेई वेझो चरबो सिम ते रोड एक्शन कमेटी पारां रोड जी बहाली लाइ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि एहतजाजी रैली कढी। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है महबूब अली खोसो। जी महबूब जी बिल्कुल असीं हींअर मौजूद आहियूं ॾेई लॻ चरबो सिम ते, जिते रोड एक्शन कमेटी तरफ़ां एहतजाजी रैली कढी वई है ऐं इन हवाले सां हिननि खां पुछूं त हिननि जा छा वीचार आहिनि। रस्ते ते एतिरा खॾा थी विया आहिनि जेको माण्हू ॾेई खां ढिगड़ी खणियो वञूं था उहो विच में मरियो वञे। जेकॾहिं असीं ॾेई खां खणियो वञूं बदीन त ठंडे बागे पहुचण खां अॻे ई उहो माण्हू मरियो वञे। MP बि अचे पियो, MNA बि अचे पियो, वज़ीर आला बि अचे पियो, उनखे हुअणु खपे, हलणु खपे त इन रोड ते कयो छा आहे। टंडो भाउ वाया डिगड़ी ॾेई रोड जेको आहे सो असांजो काफ़ी सालनि खां जेको टुटल भॻल आहे, हिते को बि कमु न कयो आहे। काफ़ी टेंडर थिया आहिनि ऐं घणे वक़्त खां वठी जेको सो हिन रोड जो कमु न थियो आहे। असां काफ़ी एहतजाज कया आहिनि हिन रोड जी वजह सां। असांजा शागिर्द जेके आहिनि से स्कूलनि ताईं पहुची नथा सघनि, असांजा मरीज़ आहिनि जेके अस्पतालनि ताईं पहुची नथा सघनि। अॼु असां मुसलसिल जदोजहद खां पोइ चरबे सिम ते मौजूदु आहियूं। हिते जेका रोड जी सूरत हाल आहे तव्हांजे अॻियां आहे। असांजी जदोजहद तेसिताईं जारी रहंदी जेसिताईं रोड न ठहंदो। एहतजाज कंदड़ जा तव्हां वीचार ॿुधा। हिन जो चवणु आहे त असांखे 35 साल गुज़रण बावजूद बि रोड जी सहूलियत खां महरूम रखियो वियो आहे। काफ़ी मरतबा टेडर थिया आहिनि, उहे टेडर अलाए कहिड़े जेके वियाल आहिनि ऐं असीं अपील था करियूं जे अगरि असांजी हीअ अपील न ॿुधी वई वस वारनि अमलदारनि या सभिनी, त असीं एहतजाज जो दायरो वधाईंदासीं।